सेवन मां खे ख़बर ॾींदा हलूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जे रिपोर्ट मुताबिक़ सेवन में सूफ़ी बुज़ुर्ग कलंदर शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जे सालियाने उर्स मुबारक वेझो ईंदे मेला कमेटी इंचार्ज डिप्टी कमिश्नर जामशोरो ज़ुल्फ़कार अली मेमन जे अहकामनि तहत सेवन शहर में नाजायज़ कयल हद दख़लियूं हटाइण वारो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। हद दख़लियूं हटाइण जे मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर सेवन मोहम्मद अली गोपांगो, म्यूनिसिपल कमेटी के चीफ म्यूनिसिपल ऑफिसर आमिर अली भुट्टो, एसएचओ सेवन न्याज़ हुसैन पंवर, मुख्तियारकार अब्दुल कयूम लिगारी, म्यूनिसिपल कमेटी के इंतजामिया और मुलाजमन से गॾु सेवन पुलिस की नफ़री साण करे शहर में नाजायज़ कयल हद दख़लियूं हटाइण वारो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। जॾहिं त लाल शहबाज़ कलंदर के उर्स मुबारक के मौके ते ज़िला जामशोरो इंतजामिया पारां अहिड़ा अहकामात खणण के सारायो वियो। सेवन शहर के अवाम डिप्टी कमिश्नर जामशोरो का वधीक मुतालबो कयो त शहर के मेन रोडन तां पिण हद दख़लियूं हटायूं वञनि त जीअं कलंदर शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जे उर्स मुबारक ते ईंदड़ ज़ाइरीन के तकलीफ़ पेश न अची सघे।